यहूदी जो बार लो नंढड़ो बी चस्तबन मदीने जी बाजार मां सौदो वठी हिया जो हलियो अलंदे अलंदे नबी मस्जिद का क्रॉस कहीं तो सुहणो आवाज कन्न ते पयुस वाह जो आवाज अजमत खान कोलाची जे गोठ वारो अब्दुल जब्बार कुरान दो पढ़े त नीरत अवर न जे चोटी का वठी वारन जे चोटी ते गुनाहन में बुडल अब्दुल जब्बार कुरान दो बुधे नेण दा पानी बहाइनी शावन में थे मोहम्मद जे कुरान पढ़ में मज़ो हुंदो चेहरो भी सुभान अल्लाह आवाज भी माशाअल्लाह यहूदी जो बारलो आयो हिय जो ॾिठई तो सुभान अल्लाह हे दलालन जो लाल हे तखीरन जो हीरो नंढड़ो मिठे मोहम्मद जे चेहरे के ॾिसी करे कचहरी खत्म थी इंतजार में त वयो आहे अञा न मोटियो शाम जे टाइम ते नंढड़ो छोकरो ढिलंदो ढिलंदो पियो अचे पी चस पुट काॾे खलियो वई यार मां सौदे लाइ मोकिलियो मां चे बाब तो वारो सौदो यार मूंखां विसरी वई मां पंहिंजे लाइ त सौदो वठी आयो आहियां अल्लाह अल्लाह पी तो चवेस काॾे वई गे जीअं बा वञा पियो नबी मस्जिद का हिय जो क्रॉस कयो में सुहिणो आवाज पियो अचे अञा जो अंदर वञा त चेहरो माशाअल्लाह कुरान सुहिणो बाबा मोहम्मद करीम जी कचहरीअ मां थो थो अचा पी तो चवेस न पुट न एॾे न वेंदो कर हाय सभा भुलिजी वेंदे पुट तो चे बाबा मां वेंदुसि सुबुह थी अबे नंढो खयो आहे त हेॾे न वञो बकियूं मदीने में वकाए करे जबरन चारे मोटी नंढड़ो वयो जबरन में बकियूं चारींदे चारींदे अची करे बाग में सॾे करे रोड़ंदो आयो हुजूर जे कचहरी में नबी जी जूती मुबारक सिधी कंदो अल्लाह अल्लाह सब साईं जे चेहरे के ॾिसंदो ॿियो कम न कॾहिं मिलियो न ॻाल्हाई कोन कचहरी कोन कयई हुजूर जे चेहरे के ॾिसण ईंदो सुभान अल्लाह चेहरो भी त चेहरो चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है चांद के मुंह में साया मेरे मदनी का चेहरा साफ है संजय जी कचहरी का जो बाहर निकतो नंढड़ो नंढड़ो न ॿुधो नंढड़ो हिय जो वियो तो अलाए बकरियूं भॼी वयूं इन बाबा कुटे अञा जो ॾिठई त जाॾे जंहिं गिली जंहिं रस्ते काहे वियो हुन मिठे मोहम्मद जे कचहरीअ में उन रस्ते ते जो अचे त सभु बकरियूं कतार ॿधियूं हिन यार जो इंतज़ार पियो कनि हिय आयो गणे हिकु ॿ पूरियूं हलो हलनि न पियो छो छाजे लाइ हलनि जॾहिं इहो सुहिणो अम्मा जे पेट में हुयो त आमना बीबी अॻियां हलंदियूं बकरियूं पोयां ईंदियूं बकरन के चई हलो हलन कोन हलो हलन समझी वियो अग में जो पोयां बकरियूं तवजो हेरे मुल पोयां बकरियूं कलमे वारो तवजो कजा ये जो घर वियो पिण से खीर ॾुधो हूअं खीर आणींदो हो त थोरो अॼु ॾुधई त हे कूण का बीड़ अरे वयो पी चेस्ट बस या दिस जो केडी भली आहे इस खीर के बाबा ने वने चया रोज ओडनी दो हुजूर जी कचहरी का वापस अचे कुछ ॾींहं गुज़रियो तवजो नंढड़ो ना आयो साईं जी नजर पइजी वई बचड़ो हे नंढड़ो किलो बयान हां साईं काॾे सही यहूदीअ जो ॿार तहां जे दीदार लाइ ईंदो हो ॿुधऊं त बीमार टियों ॾींहुं आ सकरात में हुजूर फरमायो हलो त पुछी अचऊं सदको वञा मिठा मोहम्मद तुझे याद थी रे था
तुझी रहमत आला, तुझी शफकत आला, तुझो अखलाक आला, तुझो इल्म आला, तुझो हुस्न आला, तुझो जमाल आला, तुझो कमाल आला, तुझो अखलाक आला। साईं फरमा पुछिए जाओस ये दरवाजो कड़कायो यहूदी निकरी आयो पान फरमाइंदे हवाल तुझे पुत्र जो साहल साईं मुझो पुत्र बीमार सकरात ओ मुझा साईं हाउस न तो अचेस जने हाउस अचेस दो बस बियो न मानी न पानी सिर्फ मोहम्मद मोहम्मद बियो करे अल्लाह अल्लाह हुजूर फरमा दरवाजो खोल ये जो खोलो आका साईं आया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन तमाचिया सकरात जगी थी अखियों लगी आयो वज़ो हवारे चेहरे के दिसी करो नंढड़ो मुर्की पयो रोए भी तो मुर्के भी तो जैसाईं दे मां पंधु कर दींदो हुयुस अज पिरी कदम भरे पाण आयो हुजूर फरमायो ओ नंढड़ा यार कचहरी में देख कलमो को न बुधायो होई अट कलमो बुध अट मां मोहम्मद जी दिल ठर राजी कर पी दे तई पी चयो ओ मुझा बचना यार गाल बुध मोहम्मद मेहरबान थई वफादार थई मोहम्मद के नाराज न कर मुझी किस्मत मूसा मुझी किस्मत में कलमो नसीब आगे अलाए न मोहम्मद के राजी कर एले मो करे आका सही जे वज़ो हवारे दिसी करे तेरे दे खिले भी दो रोए भी दो चप्पल ते आया आवाज अशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहद अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ये जो कलमो पढ़े खुदा जी सा जो कसम नंढड़े छोकरो जो निकतो वने मोहम्मद जा कलमा पढ़ंदो तो वने सैन फरमायो जल्दी क्यों कफन गुस्ल साहब चवंदे नओं कपड़ो कफन जो कोन्हे पाण फरमाए मां मोहम्मद जी चादर जो कफन पाराए छॾियो वाले वा नंढड़ा तुंहिंजा भाग अॼु वाइदो कयो त मदीने जे मीर सां मोहब्बत कंदासीं